अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मंज़र आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट शेयर कंदा हलूं पीर जो ॻोठ मां महमूद अली मंगनी जो जी। म्यूनसिपल कमेटी पीर जो ॻोठ इंतिज़ामिया दरगाह रोड फोरहा चौक आई पीर जो ॻोठ जे मुख़्तलिफ़ चौराहनि चौकनि खे गटरनि जे गंदे पाणीअ में ॿोड़े छॾियो। दरगाह ते ईंदड़ हज़ारे ज़ाइरीन सख़्तु परेशान। दरगाह ऐं रोड फोरहा चौक ते लॻायल मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल पाणी हेठि हुअण करे स्टॉल मालिक सख़्तु परेशान थी विया आहिनि। अहिड़े अमल ख़िलाफ़ शहरनि दुकानदारनि अब्दुल समी शेख, शबीर मलिक, मोहम्मद आमिर महर उर्दू सिंधी मीडिया ग्रुप सां ॻाल्हाईंदे चयो त म्यूनसिपल कमेटी जे नएं मुक़ररु कयल एडमिनिस्ट्रेटर आफ़ताब अहमद मुग़ल ऐं चूंडियल तोड़े कामोरनि नोटिस न वरितो आहे। हिननि ॿुधायो त 27 रजब ते पीर जो ॻोठ दरगाह ते पूरे मुल्क खां हज़ारनि जी तादाद में ज़ाइरीन दरगाह ते ज़ियारत लाइ ईंदा आहिनि। पूरो शहर ईद वांगुरु महकंदो आहे, पर अफ़सोस म्यूनसिपल कमेटी पीर जो ॻोठ इंतिज़ामिया जो हिन ॾींहं ते बि शहर सां क्लोर कंदे गटरनि जे गंदे पाणीअ में ॿोड़े सियासी इंतकाम वरितो पियो वञे। हिननि ॿुधायो त गटरनि जे पाणी बीहण ऐं गंदगीअ जे ढेरनि सबबि असांजे कारोबार ते कापारी धकु रसियो आहे। हिननि वज़ीर बल्दियात, नेब, एंटी करप्शन ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी सियासी वंगारू म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर खे हटाए कयल करप्शन वापसि कराए शहर खे साफ़ सुथिरो कराए ॾिनो